नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकिड़ो सवाल पुछणो हो। हाँ त आकाशवाणी जो मतिलबु छा थींदो आहे? हाँ ॾिसो, हिन जो मतिलबु थींदो आहे वाणी, मतिलबु जेको पाण ॻाल्हायूं था। त पंहिंजो शरीर चईंदा आहिनि न, पंहिंजे शरीर तत्वनि जो ठहियलु आहे। पंहिंजो जेको मुख आहे न, जाते पंहिंजो मुंहुं आहे, भई फेस में मुंहुं आहे न, जाता पंहिंजी वाणी थी निकिरे, त हीअ आकाश तत्व जो ठहियलु आहे। अच्छा। इन करे चईंदा आहियूं कि आकाश मां वाणी थी निकिरे, अर्थात मुख जो आकाश तत्व जो, फेस जो पंहिंजो पूरो आहे, उहो आकाश तत्व जो जेको ठहियलु आहे, हुन फेस में जेको मुख आहे उन द्वारा वाणी थी निकिरे। अच्छा। त हिन करे चइबो आकाशवाणी। अच्छा, मतलब पंज तत्व में जेको आकाश हिकु तत्व आहे, उहो तत्व जो पंहिंजो पूरो जेको मथां जो पार्ट हूंदो आहे न, शरीर जो पार्ट, जी, उहो आकाश तत्व जो ठहियलु हूंदो आहे। अच्छा। अर्थात पंहिंजो जेको मुख आहे उहो जीअं सभिनि तत्वनि जो अलॻि अलॻि पार्ट पंहिंजो पूरा शरीर ठहियलु आहे। जीअं हेठि पहिरियों हूंदो आहे धरती हूंदी आहे, पोइ हुन खां पोइ अग्नि, पोइ हुन खां पोइ पाणी, पोइ हुन खां पोइ वायु, उहो ई मथां जो जेको शरीर जो पार्ट आहे उहो आकाश तत्व जो ठहियलु आहे। इन करे मुख त पंहिंजे मथां जे पार्ट में आहे न, शरीर जे पार्ट में, त मुख खां पाण ॻाल्हाईंदा आहियूं। त इन करे माण्हू चईंदा आहिनि आकाश जी वाणी, अर्थात आकाश तत्व मां वाणी थी निकिरे। अच्छा, ठीकु आहे। जी दीदी। हाँ, थैंक यू।